नाज़रीन अवांखे अपडेट कंदा हलूं। मोरो मां रिपोर्ट कर रहियो आहे रिज़वान अली जुमानी। JDA जे मरकज़ी रहनुमा NPP सरबराह साबिक़ वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई जी अॼु नौशर फ़रोज़ ATC अदालत में 3 तारीख़ जी सुनवाई रखियल हुई। ओपन अदालत में मुअज़्ज़िज़ जज साहब जे न हुअण करे अदालत मुर्तज़ा ख़ान जतोई ऐं ॿियनि खे 17 तारीख़ सुनवाई ॾिनी वई, जंहिं ते कोर्ट ॿाहिरां ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई खां मोरो वाक़िए ऐं संदसि मथां थींदड़ केसनि बाबति ऐं मोरो शहर जो सिलसिलो 12 ॾिहाड़नि खां नेटवर्क बंदि करे छॾण ऐं मुअज़्ज़िज़ अदालतुनि जे हुक्मनि खे इंतिज़ामिया पारां हवा में उॾाए छॾण, अव्हां मथां हर आए ॾिहाड़े केस दाख़िल करण, उन्हनि सभिनी मामलनि बाबति ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे चयो त PP हुकूमत सिंध में सियासत घटि पर बादशाहत घणी क़ाइमु करे छॾी आहे। पोइ ज़ाहिरी आहे त बादशाह सलामत जी मर्ज़ी आहे, जीअं वणे तीअं कनि। मां पंहिंजी हुकूमत जे वक़्तु सियासत कई हुई, न कॾहिं के सियासतदान ते फुरन धाड़न बकरी चोरी जा केस दाख़िल करिया ऐं असां इज़त शराफ़त वारी सियासत कई हुईसीं। ऐं PP जेका सियासत करे रही आहे इहा सियासत बादशाह वज़ीर वारी सियासत आहे। हाणे मां ग़ुलाम मुर्तज़ा जतोई माण्हू थो मारियां, मां दहशतगर्दी आहियां। असांजी जतोई ख़ानदान 100 सालनि खां बि मथे जी सियासत कई आहे। असां कंहिं ते बि पंहिंजे दौर इक़्तिदार में कंहिं ते नाजाइज़ FIRूं नाहिनि कटरायूं, बसि रुगो नाटक वारी सियासत करे मोरो शहर में 12 ॾिहाड़नि खां नेटवर्क बंदि कराए, शहर में चारों तरफ़ पुलिस जो कड़ो चढ़ाए, माण्हुनि जे शऊर खे हिसाए बादशाह ख़ौफ़ फैलाए रहियो आहे। लॻारी बजराणी ॻोठ ॾांहुं सख़्त पुलिस जी कड़ी सबबि केरु कंहिं वटि न वञी सघे थो। अगरि जे वञे थो त उन ते केस दाख़िल कया था वञनि। बाज़ मोहम्मद सियाल जी ज़मीन ते कब्ज़ो कयो वियो आहे, ज़मीन जी मालिकी करण था, संदसि मथां केस दाख़िल करे बाज़ मोहम्मद खे झुकाए ज़मीन फॿाइण था चाहिनि। बसि हिननि खे रुगो माण्हुनि खे परेशान करे उन्हनि जी ज़मीनुनि ते कब्ज़ा करण जो लाइसेंस मिली रहियो आहे। ही सॼो कमु ज़मीनुनि ते कब्ज़ा करणु, सिंधु दरिया मथां गैर क़ानूनी कैनाल कढाइणु आहे, शहर ॻोठनि में कर्फ्यू चाढ़े मोरो जे शहरुनि खे हिसाइणु आहे, सिंध जे इशूज़ तां ध्यानु हटाइणु आहे। जॾहिं त ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई ऐं संदसि भाउ मसरूर अहमद ख़ान जतोई जूं ॿिन्ही दहशतगर्दी वारनि केसनि में 40-40 हज़ार मुचलिकनि एवज़ ज़मानतूं ATC कोर्ट मंज़ूर करे वरितियूं आहिनि। जॾहिं त ॿिन्ही केसनि जी ॿुधणी 13 तारीख़ रखी वई आहे। जॾहिं त ATC कोर्ट ॿाहिरां हर रस्ते ते पुलिस जा वॾा अटाला बीठल हुआ ऐं उन मौक़े ते NPP सिंध जो सदर साबिक़ सूबाई वज़ीर मसरूर अहमद ख़ान जतोई, एडवोकेट अब्दुल्ला ख़ान कोराई, एडवोकेट गुलज़ार अली आलमानी, एडवोकेट मोहम्मद अली भुट्टो, एडवोकेट मंसूर ख़ान जतोई, एडवोकेट रिज़वान चंड, ग़ुलाम रसूल पीरज़ादो, कुर्बान जतोई, साफ़ी रिज़वान अली जुमानी, इमरान चंड, आसिफ राऊजो, जहांगीर सोलंकी, उमर हब, अतहर जतोई, मंठार जतोई ऐं ॿिया मौजूदु हुआ।